इंसाफ ना है छो भला, इंसाफ ना है छो भला। पुट पुलिस खंबे खणी वे छो उनके मारियो? अब 5 साल हले पे थो ज़ालमन जे हथ में हो मारियो वियो। असांखे त का ख़बर न आहे, न को मुंहिंजो पुट चोर हो, न को धाड़ेलो मज़दूर हो। मुंहिंजो हरू भरू ज़ुल्म कयो आहे ज़ालिम, त ज़ालिम खे सज़ा ख़ुदा ॾांहुं मिलंदी, पर अलाह कंदो त कोर्ट बि ॾींदसि। मुंहिंजो एतिरो इतमाद आहे कोर्ट सॻोरीअ ते त मुंहिंजो इंसाफ़ थींदो। साईं 5 सालनि में असां ॿई ॼणा ॿई पीउ पुट खंडिजी खजी विया हुआसीं। जंहिं महिल हिन महिल ताणी असांजो दाद फ़रियाद कोन्हे को। हींअर असां चीफ जज खे अर्ज़ु कयूं त ख़ुदा ही जिथे बि मुंहिंजो आवाज़ु वञे मज़लूम जो, ही मज़लूम जो बचो आहे, ही मज़लूम जूं नियाणियूं आहिनि जेके हुन यतीम बनायूं उन ज़ालिम, ऐं ही राशिया धाड़ियल चोरनि जो ही साथोड़ी आहे। मां इन में कसम खणी थो ॻाल्हि कयां, मां मुस्लमान आहियां। ऐं ही मज़लूम खे ॻोल्हे मारींदो आहे, जेके पैसा न मिलंदा आहिनि उनखे ॻोल्हे मारींदो आहे। महिरबानी कंदा। मुंहिंजे अबूअ खे मुंहिंजो इंसाफ़ खपे, मुंहिंजे अबूअ खे मुंहिंजो इंसाफ़ खपे, ज़ालिमनि खे सज़ा मिले। जीअं त असां 5 सालनि खां वठी जदोजहद कंदा अचूं था पिया। असां कोर्टुनि जा दरवाज़ा खड़काया आहिनि, असां इंसाफ़ जा दरवाज़ा खड़काया आहिनि। हर एक खे बाहूं ॿधियूं आहिनि, SP खे, DSPनि खे, सभिनी खे। बल्कि असांजो हिन वक़्तु हाई कोर्ट सखर में केस हले पियो थो। उन जे बावजूद बि असांखे धमकियूं मिलनि थियूं त तव्हां जेसि ताईं केस तां हथ न खणंदव त असां तव्हां सभिनी खे शूट कंदासीं, मारींदासीं। असां उन्हनि सभिनी आला इख़्तियारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ही ॿई पीउ